प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु ऐं गुलाम सिंह ख्वाजा ऐं असां अॼु ठठे खां गुजे वेंदड़ हिकु अहम इलाइक़े मौजूदु आहियूं जिते तारीख़ी माॻ मौजूदु आहिनि जेके थरड़े जी बुठी चयो वञे थो। ॿुधायो वञे थो त हितां एलेक्जेंडर जो लंघ थियो ऐं संदसि फ़ौज हिते पराडो कयो। न फ़क़ति इहो पर इन क़दीम साइट ते कुझु रोमन लिखत पिणु मिली आहे जंहिंजे बारे में अञा ताईं का तहक़ीक़ न थी सघी आहे। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं मौक़ुक़ ऐं स्कॉलर डॉक्टर मोहम्मद अली मांझी सां। साईं तव्हां ॿुधायो त हीअ जेका थरड़े जी बुठी आहे हुनजी छा तारीख़ आहे? थरड़े जी बुठी जेका आहे हीअ जेका टकरी आहे उहा हिकिड़ी क़दीम अहिड़ी टकरी आहे जेका बिल्कुलु सफ़ा कचे जे विच में आहे। किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त हिनखे पहिरीं जबल जो तमामु नंढिड़ो हिकिड़ो टुकड़ो पासे में उनखे पथर मुख़्तलिफ़ हंधनि तां खणी अची विझी पोइ अहिड़ो हिकिड़ो शहर ॾियूं जेको जंहिं ते ॿेड़ा अची बीहंदा हुआ मुख़्तलिफ़ हंधनि जा, छाकाणि त हीअ समुंड खे वेझो त दरिया जे बिल्कुलु अहिड़ी जॻह ते हो जो चइनी तरफ़ खां गोलाईअ में अधु गोलाईअ में बेदी शिकिल में पाणी वहंदो हो। त अहिड़ी जॻह ते जेके बि वापारी ईंदा हुआ त उनजो हिकिड़ो ॿेड़ा अची हिते बीहंदा हुआ ऐं हिकिड़ी पुराणी बस्ती हुई जेका उन वक़्त जो नंढिड़ो हिकिड़ो वापारी मर्कज़ बि चई सघिजे थो। उन जा जेके आसार असांखे उन जेको ज़िक्र मिले थो उहो हूअं त हीअ क़दीम टकरी आहे, छाकाणि त हिते जेको पथर जो अंदाज़ो लॻायो वियो थो सो त लखें साल पुराणो आहे। पर जेका हिते आसार मिलनि था उहा आहे हिते हिकु अहिड़ी लिखत जेका यूनानी लिखत आहे। उहा यूनानी लिखत जेका उहा बाक़ाइदे उते थोरो घणो कम बि थियो आहे ऐं थींदो रहियो आहे, बिल्कुलु थींदो रहे थो, अञा वधीक थींदो। पर हेसि ताईं जेके नतीजा आया आहिनि, हेसि ताईं जेका तहक़ीक़ आई आहे त उहा यूनानी लिखत आहे। सिकंदर आज़म 2300 क़बल मसीह में हिते पहुतो हो। हूअ टेक्सला खां मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदो जॾहिं हिन जॻह ते पहुतो हो तॾहिं हूअ हिते मीन नगर जो बि ज़िक्र करे थो। हुन जा जेके तारीख़दान मीन नगर जो बि ज़िक्र कनि था ऐं ॿिए बि हिकिड़े अहिड़े हंध जो ज़िक्र कनि था जेका टकरी आहे जेका दरिया जे बिल्कुलु विच में आहे, समुंड जे किनारे ते आहे, जिते हुते कोट ॾे जेको हुनजी फ़ौज बि रही हुई। हुनजे वञण खां पोइ बि उनजी फ़ौज रही। हिते जिते असां बीठा आहियूं उहो हिकिड़ो अहिड़ो हंधु आहे उन थरड़ी जी टकरीअ ते जेको बिल्कुलु उन ते हिकिड़ी अहिड़ी क़दीम लिखत आहे जेका हिन खां अॻु में जेकॾहिं का लिखत मिली आहे त उहा फ़क़ति मुंहनि जे दड़े वारी मिली आहे, या जेका असां कुझु राजस्थान वारनि इलाइक़नि मां सिंधू तहज़ीब जूं जेके सिंधू माथिरी जूं लिखतूं मिलियूं आहिनि। पर उन खां पोइ जेका बाक़ाइदे लिखत आहे उहा हीअ लिखत आहे जे यूनानी लिखत सां सुञातो वञे थो। तोड़े जो हिन ते कमु अञा बि घणो थींदो ऐं थियणु बि घुरिजे, पर हीअ हिकिड़ी पथर ते अहिड़े अंदाज़ सां उकरियल लिखत आहे जेका अञा ताईं बिल्कुलु ठीकु ठाकु नमूने सां उहा मौजूदु आहे। पासे में असां ॾिसंदासीं उन लिखत जे त कुझु पथर टुके कढियो बि वियो आहे, कढण जी कोशिशि बि कई वई आहे, पर तंहिं हूंदे बि कुझु अखर हिन जा अञा ताईं मौजूदु आहिनि जेका सम्झो असांजे लाइ हिकिड़ो वरसो बि आहे। बल्कि रुॻो असांजो वरसो न आहे पर हीअ ॼण त दुनिया जो वरसो आहे, छाकाणि त हीअ घटि में घटि 2500 साल अॻु जी हिते लिखत आहे जेका लिखी वई आहे। हिते ई थरड़ी जी बुठीअ ते हिकिड़ो अहिड़ो कोट आहे, कोट जूं दीवारूं आहिनि जेके सिकंदर आज़म जो दौर खां सुञातो वञे थो, छाकाणि त हू जॾहिं हितां ईंदे ठठे खां पटाला खां गुज़रंदे जेके पटाला जो शहरु चयो वेंदो हो, हाणे उहो पटाला जो शहरु के माण्हू नसरपुर लिखनि था, के हैदराबाद ऐं नसरपुर जे विच ते लिखनि था, पर उनखां अॻियां जॾहिं मीन नगर पहुतो जॾहिं हिन कोट में रहियो त उहो कोट हिते मौजूदु आहे। उन कोट जा आसार, उन जूं दीवारूं जेके पाण ॾिसूं था त उहा दीवार उहा उन दौर जी आहे। उन दौर जा बाक़ाइदे उते नंढा नंढा कमरा बि ॾिसजनि था, उते नंढा नंढा मोर्चा बि ॾिसजनि था। त थरड़ी जी बुठी जी इहा जेका टकरी आहे उन दौर खां वठी हिन जी हिकिड़ी अहमियत रहंदी आहे। इहा छाकाणि त हिकिड़ो क़ौमी वरसो आहे, तारीख़ी वरसो आहे, वर्ल्ड हेरिटेज आहे। तोड़े जो वर्ल्ड हेरिटेज में ई शामिलु न आहे, तंहिं हूंदे बि हिन ते जेके माहिर कमु जिन कयो आर्कियालॉजिस्ट आहिनि उहे न फ़क़ति उनखे दिलचस्पीअ सां ॾिसनि था, पर हीअ जेका लिखत आहे
उन ते बि कमु कनि था। इहा लिखत जेका आहे इन ते डॉक्टर असमा इब्राहिम बि कमु करे चुकी आहे, इन ते डॉक्टर कलीमुल्लाह लाशारी बि कमु करे चुको आहे। पर उन खां पोइ हीअ टकरी ईअं न त पोइ गैराबाद थी वई उन दौर खां पोइ, सिकंदर आज़म जे दौर खां पोइ। उन दौर खां पोइ बि इहा आबादी हेठि रही, छाकाणि त पोयूं जेके क़बरूं असांखे नज़र अचनि थियूं जेके हिन टकरीअ जे उत्तर ऐं ओलह जी कुंड ते आहिनि, उहे असांखे उन में जोखियुनि जूं नज़र अचनि जूं नज़र अचनि थियूं, पर उन खां अॻु में समा दौर जूं नज़र अचनि थियूं। त समा दौर जूं उहे जेके क़बरूं आहिनि उहे अञा ताईं बिल्कुलु सालम आहिनि। उहे जेके सालम क़बरूं आहिनि उन मां असां अंदाज़ो करे सघूं था त हीअ समा दौर ताईं उहा टकरी या हीउ शहर जेको आहे उहो आबादु रहियो। हिकिड़ो अहिड़ो बि हंधु आहे जेके बादशाह जो अहिड़ो राइश चवनि था या अहिड़ो हिकिड़ी जॻहि चवनि था जिते उहे फ़ैसिला कंदो, उहा बि अञा ताईं मौजूदु आहे। तोड़े जो उन जॻहि ते हाणे मथां ॼारियूं मोरी वयूं आहिनि, मथां झंग मोरी वियो आहे, पर तंहिं हूंदे बि उन जा आसार, उहे पथर, उहो हंधु तमामु वॾा वॾा पथर जिन ते वेही जेको सो फ़ैसिला कया वेंदा हुआ, उहो बि अञा मौजूदु आहे। त हीअ जेका आहे टकरी तारीख़ी ऐं क़दीम आसारनि जे हवाले सां हिकिड़ी अहम टकरी आहे। कहिड़ो सबबु आहे जो ही हिस्टोरिकल हेरिटेज साइट जेका आहे उहा सरकार जेका प्रिज़र्व कोन कई आहे? हा, इहा असल में अहिड़ियूं खोड़ सारियूं असांजूं हेरिटेज साइट्स आहिनि जेके शामिल ई कोन्हनि, प्रिज़र्व कोन्हनि, बल्कि तमामु घणियूं थियणु घुरिजनि। असां वटि उनजो तमामु घटि कमु थियो आहे, पर तंहिं हूंदे बि कुझु गुज़िरियल 5-6 सालनि में एतिरो थियो आहे त हिन खे एंटीक्विटीज़ डिपार्टमेंट ते जेका हीअ लिखत आहे उन जे तरफ़ां चौतरफ़ हिकिड़ी जेका सा हीअ लोही जंगलो ॾेई छॾियो आहे, जीअं उते जानवर न नुक़सानु करे सघनि। हिकिड़ो चौकीदार मुक़ररु थियल आहे त हीअ जेके बि आसार आहिनि उनखे न नुक़सानु थी सघे। पर तव्हांजी बिल्कुलु ॻाल्हि सही आहे त हीअ त वर्ल्ड हेरिटेज में हुअणु घुरिजे, छाकाणि त हीअ अहम जॻहि आहे। पर उनजो सबबु फ़क़ति हीअ त असां वटि अहिड़नि बाग़नि मकाननि ते कमु घटि थो थिए। दुनिया जे मुल्कनि में तमामु घणो थिए थो, असां वटि कमु घटि हुअण जे करे, तहक़ीक़ घटि हुअण जे करे हीअ उनखे न प्रिज़र्व आहे, न उन ते सॼी टकरीअ खे इन महफ़ूज़ हुअणु घुरिजे, का चौदीवारी हुअणु घुरिजे, त उहा शइ न आहे। गुजे वेझो थरड़े जी बुठी ते ही हेरिटेज साइट इंतिहाई अहम सम्झी वञे थी, छाकाणि त इहो ॿुधायो थो वञे त तव्हां सिकंदर आज़म जो गुज़र थियो ऐं हुनजी फ़ौज ते पराड़ो कयो, न फ़क़ति इहो पर हिन साइट जे पासे में हिकिड़ो क़िलो जा आसार आहिनि ऐं उनजे बिल्कुलु भर में हिकिड़ो क़दीम क़ब्रस्तान पिणु आहे। ॻाल्हि ॿोल करियूं था हिते हितां जे समाजी अॻवान शिराज़ मेमण सां। साईं तव्हां ॿुधायो त हिन साइट जा जी कहिड़ी तारीख़ आहे ऐं कहिड़ो सबबु आहे जो ही सरकारी अदम तवज्जो शिकार आहे? साईं ही बिल्कुलु थरड़े जी बुठी जिते असां मौजूदु आहियूं ऐं ही जेका यूनानी लिखत आहे त क़दीम आहे ॾाढी, ऐं इन सां गॾोगॾु इन सां बिल्कुलु लॻ दरगाह हाजी शेख तुराबी जेको बि हिकिड़ो तारीख़ी क़ब्रिस्तान आहे, हिते जी जेकी तारीख़ आहे उहा बि ॾाढी पुराणी आहे। पर बदकिस्मती आहे जो सरकार जो हिन तरफ़ को ध्यानु न आहे ऐं इन पासे असां खोड़ दफ़ा इन शइ खे मंज़र आम ते बि आणण जी कोशिशि कई हुईसीं, पर हितां खां अॼु खां तक़रीबन 2-3 साल अॻु में इटलीअ जो मुहक़िक़ पार्लो बेगी हिते आयो हुयो, जंहिं हिते तहक़ीक़ कई हुई ऐं उनखां पोयां हिन कुझु पथरनि जा नमूना बि गॾु कया जेकी हू पाण सां गॾु खणी वियो हो। त उन पंहिंजे तहक़ीक़ जी शुरूआती रिपोर्ट दौरान जेको ॿुधायो हुयो त हीउ पथर मुमकिन आहे त किथां आंदो वियो हुजे, छो जो हीउ हितां जो न पियो लॻे। ॿी शइ जेका हुन इहा ॿुधाई हुई त हिन पथर जी जेका तारीख़ खे जेकॾहिं ॾिठो वञे त हिन पथर जी तारीख़ हज़ारें साल पुराणी आहे। ऐं उनखां अलावा जेको साईं वारनि ॿुधायो हुयो त हिते बिल्कुलु अहिड़ियूं क़बरूं बि आहिनि जेकी तारीख़ी निशानदगी कनि थियूं, ऐं उनखां अलावा हिते हिकिड़ी तख़्तनुमा जॻह ठहियल आहे जिते ईअं लॻे थो त को बादशाह हूंदो हुयो या को हुकुमरान हूंदो हुयो जेको हिते फ़ैसिला कंदो हुयो। पर का बि मुतफ़िक़ तारीख़ अञा ताईं कोन मिली सघी आहे। खोड़ सारनि मुहक़िक़नि हिते तारीख़ ते तहक़ीक़ कई आहे ऐं हीअ जीअं हीअ लिखणी मिली आहे उहो बि हिकिड़ो राज़ बणियल आहे त हिन में छा लिखियलु हुयो, आया कहिड़ियूं शयूं हिते लिखियलु हुयूं। त इन सिलसिले में बिल्कुलु कमु थियणु खपे ऐं असां सरकार खां इहा अपील कंदासीं त हिन तरफ़ ध्यानु ॾिनो वञे। हीउ तारीख़ी विरसो आहे जेको मिसारजंदो वञे, ऐं उन सां गॾोगॾु जेको तारीख़ी क़ब्रिस्तान आहे हाजी शेख तुराबी, उन ते बि खोड़ सारी तारीख़ आहे, खोड़ सारियूं पुराणियूं क़बरूं आहिनि, त उन तरफ़ बि ध्यानु ॾिनो वञे। थरड़े जी हिन बठी ते ही क़दीम क़ब्रस्तान बि हिन इलाइक़े जो हिसो आहे। साईं तव्हां ॿुधायो त हिन जी छा तारीख़ आहे ऐं
कहिड़ो सबबु आहे जो हीअ क़ब्रस्तान अॼु तमामु ज़बून हाली शिकार आहे? हीअ जेको थरड़ी जी बुठीअ ते हीअ क़ब्रस्तान जिते असां बीठा आहियूं, इहो तोड़े जो उहो कोट जेको यूनान जे मतिलबु सिकंदर आज़म जी दौर जो चयो वञे थो, जेको 2000 साल अॻाटो चयो वञे थो, या जेका लिखत हिते मौजूदु आहे, जेका लिखत यूनानी आहे ऐं उन ते मतिलबु त उहा शनासाई थी आहे त उहा यूनानी आहे, तोड़े जो उनखां इहे क़बरूं पोइजियूं आहिनि। पर तंहिं हूंदे बि इहे घणियूं आगाटूं क़बरूं आहिनि। हिते जेको क़बरनि जूं क़बरूं आहिनि उन ते बाक़ाइदे निशानदेही थियल आहे त हीअ मर्द जी क़बर आहे, हीअ औरत जी क़बर आहे। उन ते के नाला वग़ैरह त कोन आहिनि, पर उन ते जेके निशान आहिनि, जेको मर्द आहे उन ते अहिड़े क़िस्म जी पग रखियल आहे जेको मर्द ज़ाहिर थिए थो, औरत जीअं जंहिं ते ज़ेवर वग़ैरह जा निशान मौजूदु आहिनि। हीअ क़ब्रस्तान समा दौर जो चयो वञे थो, पर किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त इहे उनखां आगाटियूं क़बरूं आहिनि, छाकाणि त हिन जो पथर जेको आहे उहो जंहिं नमूने सां हाणे पंहिंजी उमिरि विञाए चुको आहे, त किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त हीअ बि घटि में घटि 1000 साल आगाटियूं क़बरूं आहिनि। पर तंहिं हूंदे बि उनजा निशान, उनजा आसार, उनजी बनावट, उनजी जेका पथर जी घड़ाई आहे, उहा ॿुधाए थी त हीअ समा दौर जो क़ब्रस्तान आहे। ऐं यानी त हीअ इलाइक़ो ओसि ताईं बि इस्तेमालु थींदो रहियो, माण्हू हुते रहंदा रहिया, हिते क़ब्रस्तान बि हो, त हीअ जेका क़ब्रस्तान आहे उहो उनखां पोइ वरी उहो इस्तेमालु न थियो आहे। पोइ फ़क़ति इहे आख़िरी क़बरूं आहिनि। लॻे थो त हिन दौर ताईं, यानी 500 साढा 500 साल ताईं त हीअ क़ब्रस्तान इस्तेमालु थींदो रहियो, उनखां पोइ इस्तेमालु थियणु बंदि थी वियो। पर हे क़बरूं अॼु बि जेके थिए उन ते जेका नक्शो निगार आहे, या उन ते जेको पथर जो कमु थियल आहे, या जेको उन ते निशानदेही थियल आहे त हीअ औरत जी क़बर आहे, हीअ मर्द जी क़बर आहे, या सुपर सालार जी क़बर आहे, हीअ सालार जी क़बर आहे, हीअ जंगी नौजवान जी क़बर आहे, उहे सभु उन ते बाक़ाइदे जेके से निशानदेहियूं थियल आहिनि। त उहो आउं सम्झां थो अहिड़ी क़बर आहे, अहिड़ियूं फ़क़ति मकली ते कुझु क़बरूं मिलनि थियूं या ॿियनि हंधनि ते, पर उहे तोड़े जो पोइजियूं आहिनि ऐं हीअ उनखां बि आगाटियूं क़बरूं आहिनि, आगाटो क़ब्रस्तान आहे। हिन इलाइक़े में जेका लिखत मिली आहे उहा छो डीकोड नथी सघी आहे? हिते जेका लिखत मिली आहे सा छाकाणि त अॼु खां 2000 साल, यानी 2300 साल अॻु में घटि लिखी वई हुई। उहा जेका पथर ते कुंद थियल आहे, पथर ते उकिरियल आहे, त उहा जेका लिखत आहे उहा हाणे किथे इस्तेमालु नथी थिए। अलबत यूनान में उहा जेका आहे अञा ताईं उहा किथे सुञाती वञे थी त उतां इहो अंदाज़ो थियो आहे त उहा यूनानी आहे, पर उन ते अञा बि कमु हले पियो। ईअं जीअं मुंहिंजे दड़े ते जी ॿोलीअ ते स्क्रिप्ट ते कमु हले पियो, या दुनिया जूं जेके ॿियूं स्क्रिप्ट आहिनि उन ते कमु हले पियो, ईअं ई हिन ते हले पियो। पर अञा ताईं बाक़ाइदे डीकोड थिए, उनजो लफ़्ज़ पढ़जी ज़ाहिर थिए, उहो घटि थियो आहे। पर इहा अलबत इहा ख़बर पइजी वई आहे त हीअ यूनानी लिखत आहे। उन मां अलबत हिकिड़ो ॿ अखर पढ़िया विया आहिनि, छाकाणि त उहे अञा उते इस्तेमालु थियनि था। थरड़े जी हिन हेरिटेज साइट जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कयूं था। असांजे दरगाह शेख तुराब जे गादी नशीन ऐं हितां जे समाजी अॻवान साईं ग़ुलाम सिंह, साईं तव्हां ॿुधायो त छा तारीख़ आहे हिन इलाइक़े जी ऐं कहिड़ा सबब आहिनि जो हीउ हिन वक़्तु तबाह ऐं ख़स्ता हाल आहे? साईं महिरबानी तव्हांजो ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। असुलु असांजी हिकिड़ी वॾी तारीख़ आहे पंहिंजो थरड़ो मकान ऐं दरगाह शेख तुराबी जो आउं मुतवली आहियां। त उन हवाले सां असांजो ॻोठु आहे भरिसां ॻोठु साईंदाद शेख, जेको क़दीमी पुराणो आहे। हाणे ज़रूरत इन शइ जी आहे त हेसि ताईं असीं मालिकी कंदा अचूं पिया इन शइ जी, पर कुझु गवर्नमेंट खे असां ॾे नज़र करणु खपे। छा त हीउ क़दीमी वरसो आहे, जेकॾहिं गवर्नमेंट असांखे सपोर्ट करे थी। इन खां विच में डॉक्टर कलीम लाल आशारी जिन ते कुझु कमु करायो, हिकिड़ो मुलाज़िम रखियो वियो, पर उनखे बि उहो कमु अधूरो थी वियो, फाइनल उहा का बि ॻाल्हि कोन्ह थी ऐं हिन कम ते कंहिंजो बि तवजो कोन्हे। असीं सभु ॻोठाणा रिक्वेस्ट कंदासीं गवर्नमेंट खे त हिते कुझु न कुझु तव्हांजूं नज़रूं लाज़मी हुअणु खपे। ज़िले ठटे में थरड़े जे पुठी हिकु अहिड़ी आर्कियोलॉजिकल साइट आहे जेका सरकारी सतह ते नज़रअंदाज़ थियल आहे। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे स्कॉलर ऐं तारीख़दान साईं मोहम्मद मारूफ़ ख़ुश्क सां। साईं तव्हां ॿुधायो त थरड़े जी पुठी जी छा तारीख़ आहे ऐं कहिड़ा सबब आहिनि जो सरकारी सतह ते नज़रअंदाज़ थियल आहे? साईं थरड़े जी जेका आहे पुठी आहे उहा इस्लामी दौर खां बि अॻु जी आहे। उनजी तारीख़ तमामु पुराणी आहे,
पर बदकिस्मती सां हिते असां वटि जेके तारीख़ी दड़ा आहिनि उन्हनि जी सही नमूने सां खोटाई बि कोन थी थिए ऐं उहा मंज़र आम ते सही नमूने तां नथी अचे, जंहिंजे करे उहा गुमनामी जे गारनि में शइ हली थी वञे। हिन थरड़े जे दड़े सां बि इहा विधन आहे। हिते शेख अबू तुराब उनजो बि जेको मक़बरो आहे पुराणी, उहा बि हिकिड़ी तारीख़ आहे। हुअणु त ईअं खपे जीअं मकड़ी जो नक्शो बि ठहियलु आहे, उन जे बारे में हाल अहवाल बि लिखियलु आहे, ईअं जेके बि अहिड़े क़िस्म जा जेके दड़ा आहिनि या तारीख़ी जॻहियूं आहिनि उन्हनि ते अहिड़े क़िस्म जो बोर्ड हिकिड़ो हुजणु खपे जीअं जेके सयाह अचनि उन्हनि जी ख़बर पवे त हीअ आहे छा, हिन जी असल में तारीख़ छा आहे। पर ईअं थिए कोन थो। हाणे गवर्नमेंट खे इन्हनि शयुनि ते जे कल्चर डिपार्टमेंट आहे या सयाहत डिपार्टमेंट आहे, इन्हनि खे इन तरफ़ ध्यानु ॾियणु खपे त मुंहिंजे ख़्याल में हीअ असांजा जेके तारीख़ी विरसा आहिनि उहे बची बि वेंदा ऐं उन्हनि जी मालूमात बि सही नमूने सां माण्हुनि खे मिली सघंदी। असां इहो ॿुधायो त थरड़े जी बुठी जेका आहे उनजे बारे में जेतोणीकि का मुस्तंद रिसर्च न थी आहे, पर इहो चयो थो वञे थो त अलेक्जेंडर जो गुज़र थियो। तव्हांखे हिन बारे में ॼाण आहे? तमामु आगाटो आहे। हिते बदकिस्मती सां हिन ते का बि रिसर्च सही नमूने नज़र नथी आहे। उहा मांझी साहब मुंहिंजे ख़्याल में 1984 में पहिरियों मक़ालो लिखियो, उनखां पोइ ॿियनि बि मक़ाला लिखिया, उहे वरी पोइ जा आहिनि। ऐं सही नमूने सां हिन ते जेका आहे रिसर्च थियणु खपे, उहा अञा मंज़राम ते न अची सघी आहे। इन करे अञा बि हिन जा गोशा इलाही गुमनाम आहिनि ऐं उन्हनि ते तहक़ीक़ थियणु खपे। थरड़े जी बुठी जे बारे में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां मक़ामी सहाफ़ी रशीद जाखर सां। रशीद साहब ॿुधायो त थरड़े जी बुठी जी छा तारीख़ आहे ऐं उतां जेका लिखत मिली आहे उनजे बारे में कहिड़ो सबबु आहे जो रिसर्च न थी सघी आहे? ॻाल्हि इहा आहे त असां वटि जेके तारीख़ी माॻ आहिनि बदकिस्मती सां जिन तारीख़ी माॻनि ते इदारा ठहियल आहिनि उहे बि तबाही जे कंदी था आहिनि। ऐं थरड़ी बुठी जो माॻ जेको तारीख़ी माॻ आहे ऐं उहो चिटसाली ॾिसण सां या उते जेकी क़बरनि जी डिज़ाइन ॾिसण सां तव्हांखे मकड़ी जे क़ब्रस्तान में हिन में को फ़र्क़ु महसूसु कोन्ह थींदो। असल में उते तव्हां उते वञी ॾिसो ऐं उन जी माॻनि खे प्रचार करियो त उते मुख़्तलिफ़ क़िस्म जा पथरनि जा ऐं काठियुनि जा हथियार बि नज़र आया आहिनि। किन किन दोस्तनि पंहिंजी किताबनि में इहे बि लिखिया आहिनि त उते नंढा नंढा हथियार बि नज़र आया आहिनि। छा त उते त इन हिसाब सां त उते ऐं ॿियो उते आहे त उते सियाह वञनि था माण्हू, उते तफ़रीह करणु वञनि था माण्हू, तस्वीरूं कढणु वञनि था, सभु शयूं करणु वञनि था, पर उते का बि अहिड़ी इंफॉर्मेशन उन थरड़ी बुठी जी का इंफॉर्मेशन कोन्हे त हीअ कॾहिं जो किथां आयो। जीअं डॉक्टर मोहम्मद अली मान जी हिन ते वरी तहक़ीक़ कई आहे। डॉक्टर मोहम्मद अली मान जी वसार जेकी ज़ाती तौर ते जेकी हुन तहक़ीक़ कई आहे, एसि ताईं जो प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद अली मान जी उते कंहिं दौर में चौकीदार बि रखियो हो, जंहिंखे उहो मुसलसल 3 खां 4 सालनि ताईं पंहिंजी जेब मां उनखे पघारूं ॾींदो हुयो। जॾहिं उहे सियाहत में कमु कंदा हुआ त उते उन चौकीदार बि रखिया। पर बदकिस्मतीअ सां असां वटि ऐं उन वटि एतिरो असरु न हुजण करे, एतिरी मालियत न हुजण जे करे उहे चौकीदार बि कोन्हनि। पर इहो सॼो कमु आहे सरकार जो। सिंध सरकार ऐं वफ़ाक़ खे घुरिजे त जेके तारीख़ी माॻनि उन तारीख़ी माॻनि खे बचाइण जे लाइ काराइता क़दम खणे ऐं थरड़ी बुटीअ ते विज़िट करे हिते ख़िदमतूं हासिलु करे, डॉक्टर मोहम्मद अली मांझीअ खां ख़िदमतूं हासिलु करे सरकारी सतह ते त जीअं मकली क़ब्रस्तान जी सॼी सर्वे थियल आहे त ओहिड़े क़िस्म जी हुन चौदीवारी ॾेई वञे। छो त कब्ज़ा बि उते शुरू थी विया आहिनि, स्कूल बि ठहिया आहिनि उते ऐं ॻोठाणा आस्ते आस्ते कब्ज़ा खणी अचनि पिया। ऐं तव्हां उते ॾिसो त उते खोड़सारियूं अहिड़ियूं निशानियूं आहिनि जेके अॻाटे ज़माने यूनान जे दौर जूं आहिनि। उते बाक़ाइदे चिटसाली आहिनि या उते जेके माॻनि जे निशानियूं आहिनि, जेकी चौदीवारी तव्हां उते ॾिठी वेंदी, जेकी गिरिल ठहियल आहे उन में उहो माना यूनानी दौर जी लिखत आहे। इन सभिनी शयुनि खे महफ़ूज़ करण लाइ सिंध सरकार ऐं सकाफ़त खातो तोड़े वफ़ाक़ सरकार खे संजीदा थियणो पवंदो। गुजे लॻे थरड़े बुठी जा आसार क़दीमी तारीख़ी साइट आहे जंहिंजे बारे में चयो वञे थो त तव्हां अलेक्जेंडर जो गुज़र थियो ऐं हुन ते पड़ाव पिणु विधो। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त हिन तारीख़ी माॻ जे बारे में रिसर्च कई वञे ऐं हिन माॻ जे हवाले खां हिते साइन बोर्ड पिणु लॻाया वञनि त जीअं हिते ईंदड़ वेंदड़ हिते सही तरीक़े सां पहुची सघनि ऐं हिन माॻ खे ॾिसी सघनि। कैमरामैन फारूक जान सां गॾु ग़ुलाम सिंह ख्वाजा, ब्यूरो टाइम, ठठो।